दोस्तों अज मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ग्रीन टी पीअण जो सही वक़्तु ऐं सही तरीक़ो कहिड़ो आहे। अॼुकल्ह ग्रीन टी हिकु मशहूरु पीअण जो पदार्थ थी वियो आहे। इहो इन करे छो जो माण्हू इन मां थियण वारे सिहत जे फ़ाइदनि जे बारे में जागृत थी विया आहिनि। अहिड़ा माण्हू जेके मोटापो घटि करण था चाहिनि, पेट ते थियल फैट खे घटि करण था चाहिनि, चमड़ी साफ़ ऐं सुठी करण ऐं हाज़मे जे क्रिया में सुधारण करण था चाहिनि, ताक़तवर ऐं स्वस्थ बणण था चाहिनि, उहे सभु ग्रीन टी पियण था चाहिनि। लेकिन दोस्तों इन जो मतिलबु इहो नाहे त असां हिक खां पोइ ॿियो कप पीअंदा रहियूं। इहो ग़लति आहे जो असांजा माण्हू घणो करे ईअं करे रहिया आहिनि। हलो अॼु तव्हांखे ॿुधायूं था ग्रीन टी पीअण जा 6 फ़ाइदा। ग्रीन टी जा फ़ाइदा। ग्रीन टी खे कॾहिं ख़ाली पेट सां न पीओ। ग्रीन टी पीअण सां असांजो शरीर स्वच्छ हूंदो आहे, पर इन खे ईअं न करणु खपे। ग्रीन टी खे सुबुह जो ख़ाली पेट सां न पीअणु खपे, छो जो इन में हूंदो आहे कैफ़ीन, जेको असांजे गैस्ट्रिक जूस खे पतलो कंदो आहे, असांजे पेट ऐं स्प्लीन ते असरु कंदो आहे। ॿियों, ग्रीन टी पीअण जो सही वक़्तु कहिड़ो आहे? दोस्तों सुठे असर जे लाइ खाधे खाइण खां अधु कलाक पहिरीं या खाधे खाने खां पोइ 1 कलाक खां पोइ ग्रीन टी पीअणु खपे। ग्रीन टी में खीर या खंडु न मिलाइणु खपे, छो जो ग्रीन टी में एंटीऑक्सीडेंट ऐं थायोनाइन हूंदो आहे, जेको पंहिंजे स्वास्थ्य लाइ तमामु सुठो हूंदो आहे। लेकिन जॾहिं खीर में उपस्थित प्रोटीन ऐं खंड में उपस्थित कैलोरी ग्रीन टी में उपस्थित फ्लेवेनोइड सां मिली थो त उबतो असरु थींदो आहे, जंहिंसां शरीर खे ग्रीन टी जे मिलण सां फ़ाइदो कोन पवंदो आहे। हलो असां तव्हांखे ग्रीन टी जा फ़ाइदा त घणा ई ॿुधाया। हींअर असीं तव्हांखे ग्रीन टी जे ठाहिण जी रेसिपी था ॿुधायूं। ज़रूरु शयूं। ग्रीन टी रेसिपी। पाणी 2 कप, ग्रीन टी नंढो चमचो, माखी स्वाद जे अनुसार। ग्रीन टी जी रेसिपी कीअं ठाहिजे? सभ खां पहिरीं त पैन में 2 कप पाणी विझी करे उन खे उॿारियो, पोइ गैस बंदि कयो ऐं चांहि खे छाणियो। हाणे 1 चमचो माखीअ जो विझो, चांहि सां चङी तरह मिलायो। हींअर तव्हांजी ग्रीन टी तयारु थी वई ऐं गरमा गर ग्रीन टी पियो ऐं मज़ो वठो।